अच्छा, ही हिकिड़ो असां वटि सवाल आहे, लॉजिकल क्वेश्चन आहे। ही चवे थो त एट द एंड ऑफ अ मीटिंग 10 पीपल शेक हैंड्स विथ ईच अदर। हिकिड़ी मीटिंग आहे, उहा ख़तमु थिए थी त हुन में 10 माण्हू वेठल आहिनि, उहे 10 ई माण्हू जेके आहिनि उहे हिक ॿिए सां हथु मिलाइनि था। हाउ मेनी हैंड शेक्स विल देयर बी इन टोटल। हाणे असांखे ॿुधाइणो इहो आहे त उहे टोटल जेको आहे उहो केतिरा हैंड शेक्स थींदा, हथ मिलाइण केतिरा थींदा। 10 माण्हू आहिनि, थोरो ॾिसो त अचो जेको आहे उनखे कीअं सॉल्व था कयूं। हाणे हिन जो हिकिड़ो फार्मूलो आहे, उहो फार्मूलो इहो आहे त n मल्टीप्लाई बाय n माइनस 1 अपॉन 2। सो ही जेको हिन जो मतिलबु छा आहे त n मीन्स नंबर ऑफ पीपल, n मीन्स नंबर ऑफ पीपल। हाणे हिन में हिकिड़ी जेका आहे उहा लॉजिक रखियल आहे, उहा लॉजिक इहा आहे जेके माण्हू हूंदा उहे कॾहिं बि उन जा ॿ चकर जेको आहे उहे हिक ॿिए सां हथु न मिलाईंदा, हमेशह हिकिड़ो चकर हथु मिलाईंदा। त माण्हुनि जो तइदादु आहिस्ता आहिस्ता जेको आहे उहो घटि थींदो वेंदो। 10 जीअं त 10 माण्हू आहिनि त असां जेको आहे हिते रखियोसीं 10 n माइनस 1 10 माइनस 1 अपॉन 2। तो 10 मां हिक खे माइनस कंदासीं त बाक़ी बचंदो 9। सो 10 इंटू 9 ओवर 2। ही ॿिनि जो टेबल जेको आहे उहो 10 ते 5 चकर लॻंदो ऐं 5 9 थींदो 45। तो टोटल जेको आहे उहो हैंड शेक्स थींदा 45। जो इहो पाण जेकॾहिं फार्मूलो हिनखे थोरो जेको आहे सम्झूं त हीअं बि सम्झी सघूं था। मिसाल तौरु उहे 10 माण्हू आहिनि A B C D E F G H I J। मुंहिंजे ख़्याल में 10 थी विया, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 माण्हू ई थी विया। हाणे जॾहिं हीउ A जेको आहे जॾहिं हिननि सभिनी सां हथु मिलाईंदो B सां C सां, त हीउ जेको आहे उहो टोटल 9 माण्हुनि सां हथु मिलाईंदो, टोटल 9 माण्हुनि सां हथु मिलाईंदो। पर जॾहिं B जेको आहे उहो हथु मिलाईंदो त उहो घणनि सां हथु मिलाईंदो, 8 माण्हुनि सां हथु मिलाईंदो। वरी C जेको आहे उहो 7 माण्हुनि सां हथु मिलाईंदो। तव्हां ॾिसंदव त हर माण्हू जेको आहे उहो हर ॿिए सां घटिजंदो थो वञे इहो अंग। 9 थींदो, पोइ 8 थींदो, पोइ 7 थींदो, पोइ 6, पोइ 5 थींदो, पोइ 4 थींदो, पोइ 3 थींदो, पोइ 2 थींदो ऐं आख़िर में हिकिड़ो माण्हू वञी बचंदो जेको ॿिए सां हथु मिलाईंदो। तो जॾहिं पाण हिननि सभिनी जो बि जोड़ कंदासीं त उहो जेको आहे उहो 45 ईंदो। ॿिन्ही सूरतुनि में जेको आहे उहो असांजो जवाबु 45 ईंदो। आई होप तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। जेकॾहिं कुझु बि सम्झ में न अची वियो त कमेंट करे पुछा कजो ऐं काइंडली जेको आहे उहो हिन वीडियो खे लाइक ज़रूरु कजो ऐं पंहिंजे दोस्तनि सां गॾु शेयर ज़रूरु कजो। थैंक यू वेरी मच।